हिते मानू जेतरो अमल कंदो अल्लाह करीम जल जलालो उन्हीं के एतरो ही आखिरत में दर्जो अता फरमाइंदो। अमल जी दुनिया है बाबा, हे अमल जी दुनिया है के जात पात ते ना है न कि जन्नत के जो वरसो आहे के जे पी के मिली तुझे पुत्र के भी मिले तुझे पोटरे के भी मिले न कि बख्शिश अल्लाह जी के जो वरसो हा निस्बतन साण मिलंदी जरूर आहे, लेकिन अल्लाह करीम जल जलालू जो कानून रखियो आहे वो अमल सा ईमान सा गडो गड अमल रखियो आहे। अल्लाह करीम जल जलालू फरमायो वल अस्र इन्नल इंसान लफी खुस्र, मुखे कसम आहे टे पहरीअ जो त बेशक सभई इंसान नुकसान में आहिन, फायदे में केर भी कोने सब नुकसान में वनी रहा है। इल्लल लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात व तवासौ बिल हक़ व तवासौ बिस सब्र। हाँ उहे मानू जने ईमान आंदो नेक अमल कयो एक बे के हक जी तलकीन कयो ऐं सब्र जी तलकीन कयो, ये मानू नुकसान में नाहिन, ये मानू फायदे ही फायदे जे अंदर आहे। एकड़ो अल्लाह सुब्हानहू व तआला जो कानून आहे ई दुनिया आखिरत जे लाइ पोखा है। इते मानू जेड़ो अमल कंदो उन्हीं जो मकाम दर्जो ऐं उन जो नतीजो अल्लाह ताला आखिरत में अता फरमाइंदो। इन्हीं हवाले से अल्लाह करीम जल जलालू हिन उम्मत भलारी के शौक ॾियारियो आहे अमल करण जो त नेक अमल कयो त अल्लाह साईं तव्हांजा मकामात तव्हांजा दर्जात बुलंद फरमाइंदो। मन जाअ बिल हसन फलहु अशरु अमसालिहा। अल्लाह करीम जल जलालू फरमायो जे हिकड़ो नेक अमल आंदो असा उन हिक नेक अमल जे बदले में इन्हीं जहड़ा खेस असा 10 अता फरमाईंदासीं। सुभान अल्लाह, 10 अता फरमाईंदासीं। हिकड़ो नेक अमल कयो कयो तो तव्हां के अल्लाह ताला 10 ते अता फरमाए। ही घट मां घट आहे जेका अल्लाह ताला जी अता है त हिक नेक अमल जो अजर अल्लाह ताला 10 ते अता फरमाईंदो आहे। वमन जा बिसय्य, भला जेकॾहिं कंहिं बुराई कई आहे छा उन खे 10 बुराइयुनि जो ही अज़ाब थींदो? पर अल्लाह फरमायो मुझे सोने महबूब जा उम्मती आयो इन हवाले साण मां तवां सां तखफीफ करे रहियो आया, तवां सां मेहरबानी करे रहियो आया। वमन जाअ बिसय्य फला युजज़ा इल्ला मिस्लुहा, जेकना के बुराई कई आहे त उन्हें के जेको नतीजो मिलंदो सो हिकड़ी ही बुराई जो नतीजो मिलंदो। बस उन्हें के 10 ते नतीजो न मिलंदो, उन्हें के 10 ते सजा न ॾिनी वेंदी। पर जेकरा नेक अमल कंदो हिकड़ो नेक अमल कयो अल्लाह फरमाए त असां 10 ते उन्हें के दर्जा अता फरमाईंदासीं, उन्हें के 10 दफा वधाए अता फरमाईंदासीं। ही घट मां घट अल्लाह ताला जी अता है। पर जेकरा अल्लाह ताला वधाए तो एतरो वधाईंदो आहे, एतरो रब करीम वधाईंदो आहे। अल्लाह फरमात मसलुल लज़ीन युनफिकून अम्वालहुम फी सबीलिल्लाह, जेके माण्हू अल्लाह जी राह में खर्च था कनि उन्हनि जो मिसाल छा आहे? अल्लाह ताला उनजो मिसाल देई करे हिन उम्मत भलारी के समझायो आहे जेके अल्लाह जी राह में खर्च करे रहिया आहिनि। गरीब जी मदद कयव अल्लाह जी राह में आहे, मदरसन में खर्च कयव अल्लाह जल जलालू जी राह में आहे, कंहिं न्याणी के ॾाज में मदद करायव अल्लाह जल जलालू जी राह में खर्च आहे। अहिड़ी तरह के मिस्कीन मोहताज कंहिंजी भी ता मदद कई आहे पर अल्लाह जे लाइ
पंहिंजे ॾेखाव जे लाइ न, पंहिंजे वहवाह जे लाइ न, त माण्हू चवनि त वॾी मदद करण वारो आहे, वॾो को सखी मुड़ुस आहे, न बल्कि अल्लाह जे लाइ कयो। रब तो फरमाए त पोइ इहो उनजो दर्जो जेको मां तव्हांखे ॾींदुसि उहो तव्हां हिन मिसाल मंझां सम्झो। मसलुल लज़ीना युनफ़िक़ून अम्वालहुम फी सबीलिल्लाह कमसलि हब्बा, उन जो मिसाल आहे हिकु दाणे वांगुरु, कणक जो, सरे जो, चांवरनि जो दाणो हिकिड़ो, उन दाणे वांगुरु। कमसलि हब्बा अंबतत सबअ सनाबिल, हिकिड़ो दाणो पोखियो, उन मंझां निकिता 7 संग। अल्लाह से मिसाल थो ॾे, मिसालनि सां असांखे सम्झाए रहियो आहे। हिकिड़ो दाणो तव्हां पोखियो, उन फुटाया 7 संग। फी कुल्लि सुंबुला, हर हिक संग जे अंदर 100 हब्बा, 100 दाणा आहिनि। पोखियो अथव हिकिड़ो दाणो, उन्हीं मंझां 7 संग निकिता, हर संग जे अंदर 100 दाणा। हाणे घणा दाणा टोटल थी विया? ॻाल्हायो। 700 दाणा। तव्हां पोखियो हिकिड़ो दाणो हुओ, पर जॾहिं हू तैयार थी विया, हुन मंझां निकिता 7 संग, हर संग जे अंदर 100 दाणा। जॾहिं तैयार थी विया, लुणी जॾहिं खणो था, पोइ रब तो फरमाए त पोखियो हिकिड़ो हुआ, पर हाणे तव्हांखे जॾहिं खणण जो टाइम अची वियो, लुणण जो टाइम अची वियो, बटाई जो टाइम अची वियो, तव्हांखे हिक मंझां तव्हांखे असां 700 अता करे रहिया आहियूं। इकणे मंझां केच कीअं चवंदा आहिनि? ये कणो पोखियो केच थी वई आहे, हिकिड़ो दाणो पोखियो 7 संग। क़ुरान करीम मिसाल ॾेई करे सम्झाए रहियो आहे, अमल जो मिसाल। 700 दाणा तव्हांखे हिकिड़े दाणे पोखण साण अता थिया। रब करीम जल जलालो फरमायो त मुंहिंजे अता जी एंड इते न आहे, मां इते बस न कई आहे। वल्लाहु युदाइफु लिमन यशा, अल्लाह तबारक व तआला जंहिंजे लाइ घुरे इन 700 खे भी बीणो करे छॾींदो। वल्लाहु युदाइफु लिमन यशा वल्लाहु वासिउन अलीम। अल्लाह तबारक व तआला वुसअत वारो आ, इल्म वारो आ, उन्हीं जे खजाने में का भी खोटी ना आहे। हो जानण वारो आ, इल्म वारो आ, हो जाने थो अल्लाह त केर कहिड़ी दिल साण खैरात करे रहियो आहे, केड़ी नियत साण करे रहियो आ। पो जेड़ी नियत होंदी तेड़ी ही मुराद मिलंदी आए। ओ दोस्तो मुहिब्बो, तव्हां अॼु जेका खैरात कई आहे नाले नाओ अल्लाह जी आहे, सवाब हजरत हबीब हुजूरी साईं खे आहे। अल्लाह जे नाले ते खैरात आ, हबीब हुजूरी साईं जे नाले ते ना आहे। उर्फ में असां चवंदा आहियूं त साईं जी असां खैरात कई आ, पर साईं जे नाले ते असां कोहंदा कोन आहियूं। जॾहिं बि कोहंदा आहियूं चवंदा आहियूं बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर। अब हाओ या न ॻाल्हि इहा या जॾहिं कोहंदा आहियूं त अल्लाह जे नाले सां, बिस्मिल्लाह माना अल्लाह जे नाले सां, अल्लाहु अकबर, अल्लाह सभिनि खां वॾो। असां हबीब हुजूरी साईं जो नालो वठी करे कोन कोहंदा आहियूं। चांवर चाढ़ींदा आहियूं तो बिस्मिल्लाह, तैयार थींदो आहे लाहींदा आहियूं तो बिस्मिल्लाह, वेरहाईंदा आहियूं तो बिस्मिल्लाह, खाईंदा आहियूं तो बिस्मिल्लाह। अव्वल का आखिर ताईं अल्लाह जो नालो खैरात जे मथा है, ही अल्लाह जे नाले आहे त नियत भी अल्लाह जे लाइ हुअण खपे। ये न त को असां वॾी का सखावत कई आ, वॾो को थोरो हबीब हुजूरी साईं ते कयो आ, ही त इन्हनि जो एहसान आहे जो असां खां इहो खिदमत जो कम वठी रहिया आहिनि।
ये तो इन्हनि जो एहसान है असांजे मथा त मुंहिंजा दोस्तो ही दुनिया अमल जी जाइ आहे इते थोड़ो भी कंहिं अमल कयो अल्लाह जल जलाल उनके जजो अता फरमाईंदो आहे बड़ो सवाब उनके अता फरमाईंदो आहे थोड़ो भी अमल कयो बुजुर्गन फरमायो एकड़ो साहिब कशफ यानी जिंजू दिल वारियूं दीदूं खुलियल हुयूं इनके चेबो आहे साहिब कशफ अंदर जो अखियूं खुलियल हुजन पो जॾहिं अंदर जो अखियूं खुली वेंदियूं आहिनि त पो उहो ज़मीन जे अंदर वारियूं शयूं बि ॾिसंदो आहे जबल जे परे वारियूं बि शयूं ॾिसंदो आहे आसमान खां मथे वारियूं शयूं बि ॾिसी वठंदो आहे हजरत गौसुल आजम पीराने पीर सोने दस्तगीर रज़ी अल्लाह तआला अन्हु जिन इरशाद फरमायो नजर तू इला बिलादिल्लाहि जमअन का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली पाण इरशाद फरमाए था त मां अल्लाह सुब्हानहु व तआला जी सॼी मखलूक के राई जे दाणे वांगुर ॾिसी रहियो आहियां यानी ही अल्लाह वारन जी नजर हे रब करीम जल जलालू जे प्यारन जी निगाह कशफ अंदर वारी अख खुली थी वने त पो उन जी नजर जमीन जे हेठ भी हली थी वने आसमानन का मथे भी हली थी वने ओला ओभर उत्तर दखण ही सुने दस्तगीर जी नजर आहे त ही वलियन जो वलियन जो पीर आहे पर जको नबियन जो सरदार नबी आ उन जी नजर काथे काथे सही मुस्लिम शरीफ अंदर हदीस पाक मौजूद है आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमाइन था इन्नल्लाह ज़वालियल अर्द बेशक अल्लाह तबारक व तआला रूए जमीन मुझे सामू करे रखी आहे फरअयतु मशारिकहा व मगारिबहा तपो मां इनी जो ओलह भी ॾिसां थो तो ओभर भी ॾिसी रहियो आहियां ओला का ओभर ताई पूरी दुनिया जे मथा आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमाई था मुझी नजर आहे तही दिल जो अखियों जदा खुली वेंदियूं आहिनि अंदर वारियूं अखियूं तो साहिब कशफ हिकिड़ो बुजुर्गो कब्रिस्तान जे अंदर वयो त हुनजी नजर उहा कशफ वारी हुई कब्र वारन जे अहवाल के मालूम पे कई ॾिठई त हिकिड़ो कब्र जे अंदर अल्लाह जो फकीर आ जेको वेठो आ ॿिया सुता पिया आहिनि पर हू वेठो आ कब्र जे अंदर वेठो की आहे जो हुनजे आॾो कुरान करीम खुलियो पियो आहे हू दौर करे रहियो आहे हू हैरान थी जीअं तव्हां सुभान अल्लाह चई त हुनजी ज़ुबान मथां बि सुभान अल्लाह जो आवाज निकिरी वई सुभान अल्लाह कब्र में अंदर वेही करे कुरान करीम पढ़ी रहियो हू हैरान थी वई तो हु जो कुरान करीम जी तिलावत पे करे उन बुजुर्ग भी जो आवाज बुद्धि जो वरतो वो तिलावत पूरी करे हिन दरवेश ने मोह करे चवण लगो तो तोखे इन्हीं सुभान जो कसम आहे त इन सुभान अल्लाह जो सवाब मुखे अता फरमाए ई वरी हैरान थी सुभान अल्लाह चवण लगो चई यार तू अले कदा का वठी कुरान तो पढ़ी कुरान जो हिकड़ो रुगो हर्फ पढ़ त अल्लाह तबारक व तआला 10 नेकियूं दे 10 गुनाह बख्शे 10 दर्जा बुलंद करे अले कदा खा वठी तुजा वमा फिया खा अलग थी करे इन कब्र जे अंदर कुरान करीम पढ़ी रहियो आहे अल्लाह करीम जल जलालो तो जो ओ आला मकाम कयो आ तू सजो कुरान ले केतरा दफा पढ़ियो आ मां एक दफा सुभान अल्लाह चयो आ तो मुखा सवाब वठी रहियो आ उन अल्लाह जे फकीर दरवेश इरशाद फरमायो हाओ यार जेको कुरान पढ़ी रहिया आयो इनी जो असा के सुकून मिली रहियो आ करार तिलावत साण मिली रहियो आ पर सवाब असा के कोन थो मिले सवाब मिलन दुनिया जी जाए आए तो जेको सुभान अल्लाह चयो आ अल्लाह तबारक व तआला इनी जो बेशुमार तोखे सवाब अता फरमायो आहे
मां उन सवाब जी तलब करे रहियो आहियां सवाब मिलंदो वेंदो त मुंहिंजा दर्जात बुलंद थींदा वेंदा यारो ही दुनिया आहे कमाइण जी हिते जेको अमल कयो वेंदो अल्लाह करीम जल जलालो नी जो आखिरत में दर्जो अता फरमाईंदो असां पंहिंजी जिंदगी ईअं बर्बाद करे रहिया आहियो ईअं पंहिंजी जिंदगी विञाए रहिया आहियो कचहरी जे अंदर मोबाइल जे अंदर पंहिंजे खाइण पीअण जे अंदर सुमन जागण जे अंदर पंहिंजी जिंदगी विञाए छॾी आहे न त अल्लाह तबारक व तआला ही असांखे जिंदगी भी आज़माइश तौर ते ॾिनी आहे रब करीम जल जलालु इरशाद फरमायो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर तोरा बुलंद आवाज़ सां सुभान अल्लाह सी जरूर हाथ मथे खड़ी करे सुभान अल्लाह जो आवाज़ ॾियो अल्लाह जल जलालु इरशाद फरमायो वजन बरकतन वारी आ ज़ात जंहिंजे दस्ते कुदरत में पूरी कायनात आहे हर शय जे मथा वस वारो आहे ईअं ई तव्हांखे जन्नत में अल्लाह जेकॾहिं मोकिले त इन ॻाल्हि ते बि वस वारो आहे अल्लाह ताला खे इहा बि ताक़त आहे पर रब करीम फरमाईंदो आहे मां दुनिया जे अंदर तव्हांखे मोकिलियो आहे मां ज़िंदगी पैदा कई आहे मौत पैदा कयो आहे छाजे करे पैदा कयो यबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला इनी जे करे तव्हां के मो जिंदगी भी ॾिनी आ मौत भी ॾिनो आहे त तव्हां जी परख न थी वञे ते केरा तव्हां मजा जेको सुहिणा कम करे थो भलन कमन करण जे लाइ ही अल्लाह तबारक व तआला जिंदगी अता फरमाया इन जिंदगी जो कदर कयो हिकड़ो दफो मिली वरी भी हर कान मिलंदी इंसान दुनिया मंझा हलो बींदो पोइ जेकॾहिं रड़ियूं भी करे फरियादूं भी करे त मौला मूंखे वरी वापस दुनिया जे अंदर मोकल मां हाणे साले थींदुसि नेकोकार थींदुसि परहेज़गार थींदुसि अल्लाह जल जलालो फरमाईंदो त पीरियड पूरो थी वियो आहे मुंहिंजो कानून नाफ़िज़ थी वयो आहे हाणे इनी कब्र जे अंदर ही रहणो अथई क़यामत जे ॾींहुं नतीजो मिलणो आहे जायूं आहिनि ॿ हिक जाइ के जन्नत चयो वेंदो आहे ॿी जाइ के जहन्नम चयो वेंदो आहे अल्लाह सुब्हानो व तबारक व तआला हिसाब करण वारो आहे हिसाब वठण वारो आहे अमल तोरण वारो आहे मुंहिंजा दोस्तो अमलन जे हवाले सां अल्लाह करीम जल जलालो अता फरमाईंदो हाओ ही बी ॻाल्हि अल्लाह करीम जल जलालो के मथा फजल फरमाए तो उनके अमलन के ही कोन ॾिसंदो आहे अमल जे तरफ भी नजर कोन फरमाईंदो बगैर अमलन जे बगैर पुछा जे बगैर अमल तोरण जे भी रब्बुल आलमीन उनके बख्श करे मां फरमाए छड़ींदो आहे हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन अल्लाह से कहिड़ी दुआऊं घुरियो त मुंहिंजा रब करीम मुंहिंजी उम्मत के बख्श कर अल्लाह सुब्हानहु व तआला फरमात मुंहिंजा सोना असां तुंहिंजी उम्मत मंझा 70,000 अहिड़ा माण्हू जिन खां असां हिसाब न वठंदासीं बिना हिसाब जे असां उनखे जन्नत में मोकिलींदासीं हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अर्ज़ कयो त या अल्लाह मुंहिंजी उम्मत तमाम घणी आहे 70,000 थोड़ा 70,000 थोड़ा है मुंहिंजी उम्मत तमाम घणी आहे मुंहिंजा रब मुंहिंजी उम्मत के बख्श फरमा अल्लाह जल जलालु फरमायो पो हिक इन 70,000 मंझा हिक हिक जे सदके मां 70,000 माण्हुनि के बिना हिसाब जे बख्श फरमाए बख्शिश जा कई बहाना है लेकिन मुंहिंजा दोस्तो असां हिन दुनिया जे अंदर मुसलमान आहियूं मोमिन आहियूं अल्लाह जल जलालु असां के कामयाबी जो हिकड़ो राज दस्यो आहे त ईमान वारो तव्हां के हिकड़ो कामयाबी जो तरीको दस्यो था कामयाबी जो राज दस्यो था जेकॾहिं तव्हां उनी ते अमल करे वरतो त पोइ तव्हां ॿिन्ही जहाननि जे अंदर कामयाबी थी अबा ॿुधण जो शौक़ आहे बुधंदो या ॻाल्हि ये अल्लाह जा वली सगोरा कामयाब थी वया कब्रूं तो बियूं भी आहिनि पर कुबा इन्हनि जे मथा
कब्रूं त ॿियूं बि आहिनि पर इन्हनि जे मथां कब्रूं त ॿियूं बि आहिनि लेकिन दिस्तारूं इन्हनि जे मथां कब्रूं त ॿियूं बि आहिनि लेकिन क़ुरान जूं तिलावतूं इन्हनि वटि आहिनि कब्रूं त ॿियूं बि आहिनि लेकिन अदब इन्हनि जे मज़ारनि जो कब्रूं त ॿियूं बि आहिनि लेकिन वसीलो इन्हनि जो वरितो बि थो वञे मतलब ही कामयाब थी वई दुनिया में भी कामयाब अज कब्र के अंदर भी कामयाब सुभाणे क़यामत के अंदर भी ये कामयाब होंदा अल्लाह ताला एड़ो तरीको असा के दस्यो आहे रब करीम कामयाबी देण वारो पाण वरी तरीको दसण वारो भी पाण आहे त मां एड़ो तरीको थो दसाव जे इनी ते तवा जो अमल थी वयो तो पो तवा कामयाब थी विंदो अचो मां आयत करीमा जी तिलावत कया थो उनजो तर्जुमो भी कया थो लिखा पेरा सभी साथी मुसा गडजी बे आवाज बुलंद हे प्यारो दुरूद शरीफ पढ़ो सभी साथी को भी कंजी जुबान खामोश न रहे सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह कजी जुबान खामोश न रहे आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइंदा आहिनि हिकड़ो दफ़ो जे मुंहिंजे मथां सलात पढ़िया अल्लाह तबारक व तआला उन्हीं जे मथां 10 रहमतूं नाज़िल फरमाईंदो आहे केतिरियूं रहमतूं 10 रहमतूं मां एक दफ़ो पढ़ा मुंहिंजे मथां 10 रहमतूं नाज़िल थियनि साईं मौलाना साहिब हिकु दफ़ो सलात पढ़े 10 रहमतूं इन्ही जे मथां ही थियूं 20 रहमतूं क़िबला मियां साईं हिकु दफ़ो सलात पढ़े 10 रहमतूं इन्ही जे मथां इहे थियूं 30 रहमतूं हाणे ॾिसो त असां पाण में घणा वेठा आहियूं हिक हिक जे मथां 10 रहमतूं पियूं नाज़िल थियनि त पोइ बेशुमार अज रहमतूं असां ते नाज़िल थी रहियूं आहिनि साईं ही त आहे सलात जो मसालो भला जे तव्हां जे मथां सलाम पढ़ियो त उन्ही खे छा मिलंदो पाण फरमत जे सलाम पढ़ियो त सलाम जो जवाब मां पाण अता करण वारो आहियां सलात पढ़दो तो अल्लाह रहमत मोकलींदो सलाम पढ़दो तो मां उन्हीं के सलाम जो जवाब दींदुस पो तुझो छा ख्याल आ जेकर ना असाजे सिंध जो वजीर आला तवा के सलाम जो जवाब दे तो पो तवा जो मथो भी वनी आसमान सा लगंदो पर जे मदीने वारो घोट पाण सलाम जे पो समझी तो केडो न वडो शान थी तंजे करे हिन सलात में सलात भी आहे त सलाम भी आहे कंजी जुबान खामोश न रहे पंजे रब करीम जल जलालू जी रहमत के दावत भी दियो ऐ सोने मदीने वारे घोट जो दुआओं भी सलाम साण वठो सभी साथी सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह आया एकड़ो बेरो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह करीम जल्ल जलालु इरशाद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनो ऐ ईमान वारो अल्लाह सुब्हानहु व तआला सा ईमान वारन के सॾ करे रहियो आ इन सॾ जो मज़ो पुछणो आ त हज़रत मुर्शिद भेटाई सरकार साईं खां पुछणो आहे साईं फरमाइंदा आहिनि त हबीबन हे कार मझा मेहर सॾ कयो सो सब जमार हाणे ओरण इहो ई थियो मुझे सुने हबीब मुखे हिकड़ो दफो सॾ कयो आए सॼी जिंदगी इन सॾ जी लज़्ज़त मुखां विसरण वारी ना आहे सॼी जिंदगी इन लज़्ज़त में ही हाणे मुंहिंजी गुज़रंदी रहंदी अल्लाह करीम जल जलालु असां मोमिनन के सॾ करे रहियो आ ए ईमान वारो इत्तक़ुल्लाह अल्लाह खां डिजो
अल्लाह जो खौफ कयो अल्लाह खां ड्रिजो उन्हीं जी बेनियाजी खां ड्रिजो उन्हीं जे अजाब खां ड्रिजो उन्हीं जे हिसाब खां ड्रिजो उन्हीं जे कहर खां ड्रिजो उन्हीं जी पकड़ खां ड्रिजो इहो मतलब नाहे त को अल्लाह खां ड्रिजी करे तवां भजी वञो अल्लाह जो तवां नालो ही न वठो एड़ो कम ही न कयो जेको अल्लाह जे वेझो करे इहो मकसद ना आहे बल्कि तवां जेतरे कदर नेक अमल कंदा वींदो अल्लाह तबारक व तआला जे वेझो थींदो वींदो ओ एतरो त मेहरबान आहे इन्नल्लाह रऊफ बिल इबाद अल्लाह तबारक व तआला पंजन बानन साण तमाम वडो मेहरबान आहे तमाम वडो मेहरबान आए एतरो अब्बो मेहरबान नाए एतरे कदर अम्मड़ जी जल भी मेहरबान नाहे जेतरे कदर अल्लाह जल जलालो पंजन बानन जे मथा मेहरबान हदीस पाक में ईंदो आए महबूबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो क़यामत जो ॾींहुं थींदो अल्लाह सुब्हानहु व तआला हिसाब वठंदो हिकड़ो एड़ो बानो क़यामत में अची वींदो रब करीम जल जलालू जी दरबार में जदा मीज़ान लगायो वींदो मलाइकुन जा दफ्तर खणींदा अमल नामा खणींदा हिकड़े पासे दा साजे पासे दा नेक अमल रखा वींदा खाबे पासे दा पुरन अमलन वारा दफ्तर रखा वींदा मुंजा दोस्तो हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो ओ मानू जना अल्लाह जे सामू अची बीहंदो मलाइक जना दफ्तर खणींदा खाबे पासे दा अची करे रखंदा ॿियो दफ्तर खणींदा ओ भी खाबे पासे रखंदा टियों दफ्तर खणींदा वरी भी खाबे पासे रखंदा एड़ी तरह पो 10 दफ्तर थी वींदा 50 दफ्तर थी वींदा हत्ता के हबीबन करीमन फरमायो त 99 दफ्तर थी वींदा ये सब जो सब खाबे पासे थी वींदा ही बानो साजे पासे पियो ॾिसंदो खाबे पासे पियो ॾिसंदो का नेकी त मुंहिंजी हिन पासे अचे हिकड़ी भी नेकी साजे पासे ना कान आए रिजंदो पियो डकंदो पियो लरसंदो पियो कमल हाकिमी जी दरबार में आयो आया बेनियाज जी दरबार में आयो आया बेपरवाह जी दरबार में आयो आया पुछड़ायूं कम कयम बुरायूं कयम रिजंदो पियो डकंदो पियो कंद झुकी वींदो अखिन मजा आब प्या जारी थींदा रब करीम जी दरबार में पियो अर्ज कंदो त मौला मो बुधो त तू मेहरबान आ तू सतार आए पर तो ढकण वारो आहे एतरा मुंजा ऐब आहिन एतरा मुंजा गुनाह आहिन तोखे ख़बर आ पर ॿियनि जे आॾो मुंहिंजो पर्दो न लाहिजाए ओ मुंजा रब करीम सतुर कज सतार आऊं उघाड़ी आहियां ढकण हार देई पांद पनाह जो मुझा रब करीम पंजो पर्दो पनाह रख जाए माफ फरमाए जाए ही दिल जो दिल जे अंदर पियो चवंदो पर मुझा दोस्त ॾिजंदो पियो त मूंसां कहिड़ो हाल थींदो कहिड़ो हिसाब थींदो अल्लाह करीम जल जलालू मलाइकन खे इरशाद फरमाईंदो ओ मलाइको खणी अचो ॾिजी वींदो इनका ताह निकरी वींदी शायद अज़ाब जा जंजीर ईंदा शायद मूंखे पेखुड़ विधा वींदा हाणे मूंखे जहन्नम में उछलायो वींदो छो जो अल्लाह तबारक व तआला जो वाइदो आहे फअम्मा मन सक़ुलत मवाज़ीनुहु फहुव फी ईशतिर रादिया वअम्मा मन खफ़्फ़त मवाज़ीनुहु फउम्मुहु हाविया जो नेक अमलन वारो पासो करो थी वयो वो जन्नत जी जिंदगी वनी माणी दो इहो पासो जेकॾहिं हल्को थी वयो जहन्नम वारी जिंदगी वनी माणी दो इन पासे त मुंहिंजो को भी अमल कोन आयो आ सभई अमल बुराई पुछड़ाई आया आहिनि मुंहिंजा दोस्तो इन खां तव्हां निकिरी वेंदी अल्लाह तबारक व तआला फरमाईंदो त मलाइको खणी ईंदो खणी अचो पोइ ही पंहिंजे अखियुनि सां हेॾे होॾे ॾिसंदो त केॾी महिल था ज़ंजीर अचनि केॾी महिल था पेखुड़ अचनि केॾी महिल था मुंहिंजे मथां अज़ाब रब जो
थो अचे पर मुंहिंजा दोस्तो अल्लाह सुब्हानहू व तआला जा मलाइक जेन वल पहुंचंदा वडे अदब साण वडे एहतराम साण सोने डिश जे अंदर मथा हिकड़ो सुहिणो पर्दो लगल आहे अल्लाह जी दरबार में खणी ईंदा रब करीम फरमाईंदो त ॿाहिरि कढो उन्ही मज़ा हिकड़ो पनो ॿाहिरि कढियो वेंदो अल्लाह फरमाईंदो त साॼे पासे रखो जियां जो साॼे पासे रखियो वेंदो इहो पासो एतिरो त वज़नाए तो थी वेंदो जो 99 दफ़्तरनि जे आॾो हल्का ई हल्का नज़र पिया ईंदा। हिंजे दिल जे अंदर खुशी पैदा थींदी मुंह में मुर्क पैदा थींदी अल्लाह करीम जल जलालू जिए जो हिसाब पूरो फरमाईंदो मैदान महशर जे अंदर नेक अमलन वारो पासो मीज़ान जो जडा गरो थी वेंदो त मलाइक सगोरा सभई मुबारक मुबारक पिया चवंदा जन्नत जा मलाइक पहुची वेंदा जन्नत जा वगा पिया पाराईंदा उन के चवंदा त हल त तोखे जन्नत में वठी हलो मानो चवंदो थोड़ी देर छजो त सही मां पंहिंजे मालिक जल जलालू का पुछा एडो वडो मेहरबान मुझो रब आए यो केड़ो मुझो नेक अमल हो जेको अल्लाह जी दरबार में महफूज हुआ जेको अज मुखे कम अची वयो वा अल्लाह ताला जी दरबार में मानो अर्ज कदो त मौला यो केड़ो अमल आ मुखे भी देखार जो एतरो त वडो वजन आए जो 99 दफ्तर सजा हल्का थी वया इन हिकड़े परचे जो वजन वडो थी वयो अल्लाह फरमाइंदो त मलाइको सामू करे देखारियो जिए जो परचो सामू करे देखारींदा उन परचे जे अंदर लिखियो पयो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह करीम जल जलालो इरशाद फरमाए दो ओ मुझा बाना दिल साण तो मोहब्बत साण जिंदगी में हिकड़ो भेरो तो ही कलमो पाक पढ़ियो हुओ यो कलमो मा तुझे ला महफूज अजो के ॾींहं जे ला करे छयो आहे रब करीम फरमाए दो तो मुखे पंजी इज्जत जो कसम आए जेकदा ही कलमो हिकड़े पुड़ में रखियो वने बे पुड़ में जमीनों आसमान प्लस में अर्श ऐ कुर्सी भी रखी वने ऐ सब शय रखी वने तभी मुझो कलमो पाक सबनी का वजनाए तो साबित थींदो। सुभान अल्लाह। नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी नारे पीर दरबार आलिया हबीब हुजूरी दरबार आलिया वीर शरीफ कलमे पाक जी बरकत है जी निस्बत सा अल्लाह सुब्हानहू व तआला सा के ईमान वारो कयो आहे इन कलमे पाक जो विरद करदा रहो इन जो एडो वडो मकाम एडो वडो दर्जो आहे मुजा दोस्तों जे कलमो पढ़ियो अल्लाह ताला उन जो कुफ्र माफ करे छडींदो आ काफिर केतरा भी अमल करे हिकड़ी भी नेकी अल्लाह जी दरबार में कबूल ना है जहन्नम का नथो बची सके अल्लाह जे अजाब कहर का नथो बची सके पर कलमो पाक रसूलुल्लाह जो अल्लाह ताला ने में एडी बड़ी ताकत रखी आ हिकड़ो दफो दिल नहीं जुबान सा पढ़ाए रब्बुल आलमीन पांजो गजब पांजो कहर सब कुछ उन ता माफ फरमाए छडी दो। ओ अल्लाह एडो वडो मेहरबान डिजण जो मतलब यो ना है तो रब जो नालो ही न वठो अल्लाह जो जिक्र कंदा रहो रब करीम जल जलालू के याद कंदा रहो उन्हें का पंजे गुनाह जी माफी वठंदा रहो पर मतलब ही या अल्लाह जी बेनियाजी खान रिजो उन्हीं जे कहर खान रिजो उन्हीं जी नाफरमानी खान रिजो जे उन्हीं जी नाफरमानी कईया जेकदा अल्लाह तबारक व तआला उन्हें के पकड़ फरमाए केर छडाइण वारो होंदो रब्बुल आलमीन जल जलालू फरमायो ओ ईमान वारो मां तमा
के कामयाबी जो तरीको से रहो आया सबका पेरा पेरा खौफ इलाही दिल जे अंदर रखो के ईजाए जो न के जा हक अबे अम्मा जी पे हुर्मती न कजो उस्ताद ने मुर्शिद जो ख्याल रखजो नमाज जी पाबंदी कजो हराम जे बेचो न वणजो रब करीम जल जलालो फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनुत्तकुल्लाह ओ ईमान वारो अल्लाह जो खौफ कयो वब्तगू इलैहिल वसीला अल्लाह तबारक व तआला जे तरफ को वसीलो तलाश कयो। बियो राज रब तो दसे पहिरियों राज अल्लाह जो खौफ बियो राज तो अल्लाह दसे त अल्लाह जे तरफ को वसीलो तलाश कयो। वसीलो जरियो जह जे जरिए तवा अल्लाह ताई पुजी वब्तगू इलैहि उनी अल्लाह जे तरफ वसीलो तलाश कयो। एड़ो वसीलो हुजे जदा तवा उनी के वठो त उहो तवा के अल्लाह ताई पहुंचाए छडे। इते वसीले मजा मुराद मुर्शिद कामिल आहे कामिल मुर्शिद आहे। हजरत शाह अब्दुल अजीज मुहद्दिस देलवी रहमतुल्लाह तआला अलैह पंजे फतवा अजीजिया जे अंदर ये नकल फरमायो त हिन पाण फरमाए था त हिन जाय ते यानी आयत करीमा जी इन वब्तगू इलैहिल वसीला इन्नी जाय ते मुर्शिदई मुराद आहे। नेक अमल भी अल्लाह जी दरबार में पुजाइन था लेकिन जदा वो कबूल करे त पो पहुंचाईंदा। अमल नेक कयूं था असांखे गारंटी न आहे त कबूल भी थियो या कोन थियो आ उम्मीद रुगो रखणी आ पर जेके कामिल अल्लाह जा दोस्त आयल रब करीम जल जलालू जा वली आयल अल्लाह सुब्हानहू व तआला जा अंबिया इकराम अलैहिस्सलाम आयल ये त अल्लाह जी दरबार में होई भी कबूल ही कबूल आयल। अल्लाह ताला इन्हन के कबूल फरमाए छडियो आ जदा एड़ा अमल जे कबूलियत जे अंदर एड़न अमलन के वसीलो बनाए सके थो जे कबूलियत जी पक्काए उन्हन के छो नथो वसीलो बनाए सके। मुझा दोस्तों हिकड़ी जमाए चयो बस रुगो नेक अमल ही वसीला नबी या वली जो वसीलो को भी कम नहीं दो पर मुझा दोस्तों नेक अमलन जे कबूलियत जे अंदर शक आए उम्मीद रखनी आ पर नबी या वली सगोरा उन जे कबूलियत जे अंदर पक्का आए अल्लाह ताला जा मकबूल बनाइल इनन जे वसीले वठण साण रब करीम जल जलालो जल्दी राजी थी पवंदो आहे। सही बुखारी शरीफ जे अंदर हदीस पाक मौजूद आहे सैयदना फारूक आजम रजी अल्लाह ताला अन्हु जिन जो दौर हुआ साल गुजरियात बरसात कान पी पवे वो हजरत फारूक आजम साईं वट आया मानू के भला बरसात न थी पवे बरसात पवे त को मुल्क आबाद थिए। हजरत फारूक आजम रजी अल्लाह ताला अन्हु जन मानुन के गड कयो सैयदना अब्बास मिठे महबूब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा चाचा उनन के पाण वरतो उनन जी बाह वठी करे पो अल्लाह जी दरबार में दुआ कयो अल्लाहुम्मा इन्ना कुल्ला नतवस्सलु इलैक बिनबिय्यिना फतस्कीना। ओ अल्लाह जदा एड़ो डुकर अची विंदो हुओ पो असां तुंहिंजी दरबार में तुंहिंजे सुहिणे नबीअ जो वसीलो वठंदा हुआसीं।
उन्हनि जो वसीलो वठी करे तव्हांजी दरबार में अर्ज कंदा हुआसीं फतस्कीना पो तो असांजे मथां रहम कयो असांखे तो बरसात अता कई आहे मुंहिंजा रब कर साजा अल्लाह रब करीम जी दरबार में सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन हजरत अब्बास जे हथ में वठी करे रब जी दरबार में उभो कयो या अल्लाह असा हाणे तुंहिंजी दरबार में इन्ना नतवस्सलु इलैका बिअम्मि नबीना फस्कीना या अल्लाह अज तुझी दरबार में सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे चाचे जो वसीलो पेश करे रहा आयो फस्कीना तो असा के तू बरसात अता फरमा। हजरत फारूक आज़म यह दुआ घुरिया है मौला असा तुझी दरबार में मिठे महबूब जो वसीलो वठंदा हुआ तदा तू असा के बरसातू दीदो हुए ऐ अज असा तुझी दरबार में उनके चाचे जो वसीलो था वठू या रब करीम तू असा के बरसात अता फरमा ता उडी वक्त जो उडी वक्त बरसात अची वई मुल्क सजो मलीर बन गयो पर मदीनो बन गयो। हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जन वसीलो बुधायो त माण्हूअ जो ऐं नेक बाने जो वसीलो अल्लाह जी दरबार में वरतो भी वींदो आ ऐं कबूल भी थींदो आहे। ही त हजरत फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु वसीले जो सबूत असां खे दिनो पर वसीले जे जेके न मञण वारा आहिनि उते उन्हनि इते भी हिकड़ी अड़ी कई ऐं टंग अड़ाई आहे उन्हनि जो चवण आहे ॾिसो हजरत फारूक आज़म दुआ थो घुरे त इन्ना कुन्ना नतवस्सलु इलैका बिनबीना असा सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो वसीलो वठंदा हुआसी। हाने हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम विसाल करे वया हाने उनी जो वसीलो विसाल करण वाले जो वसीलो कोन था वठो उनी जो वसीलो हाने न वठबो हाने असा साईं जे चाचे जो वसीलो था वठो सिंध जो वसीलो हाने इनी गाल ते आया जो विसाल करे वयो उनी जो वसीलो न वठजे सिंधन जो वसीलो वठजे। मुझा दोस्तों इनी गाल ते अची करे बिहिया पर हजरत फारूक आज़म जो इयो मकसद न हो त रसूलुल्लाह जो अज भी वसीलो नाहे वठनो न बल्कि मोमिनन जी माउ अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जी दरबार में एकड़ी दरखास्त पेश कई वई बड़े वक्त का बाद अर्ज कयो वे तम्मा काफी साल गुजरी वया बरसात कान थी थिए अमा को नसगियो का दुआ घुरो महबूबन जी रानी आयो मोमिनन जी माउ आयो तमा दुआ फरमायो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा जन इरशाद फरमायो मा तमा के तरीको थी दस्या बरसात जे नाज़िल थियण जो अम्मा केड़ो तरीको आ बीबी साण फरमायो साल गुजरी आहे आसमान रसूलुल्लाह जो दीदार कोन कयो साईं जो दीदार आसमान न कयो मजार पाक जो भी दीदार न थियो सोने महबूबन करीमन जे हुजरे पाक जी छत मुबारक मथा मथा थोड़ो सोराख कयो जे आसमान रसूलुल्लाह जी मजार दिसंदो त बरसात नाज़िल थी वी मोमिनन जी माउ महबूबन करीमन जे मजार पाक जो वसीलो वठी रही आहे रसूलुल्लाह जो वसीलो वठी रही आहे खुद मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन हजरत मौला कायनात मौला अली मुश्किल कुशा करबला वजुल करीम जिनी अम्मड़ साइन के पंजे मजार मुबारक में रखी करे तो जका दुआ घुरी उन दुआ जे अंदर लफ्ज चया रब जी दरबार में अर्ज कयो त या अल्लाह बेहक़ नबीक वल अंबिया मिन क़बली मुझा रब ही दुआ कबूल कर पंजे नबी जे वसीले सा आई मुखा पहरा जेतरा भी नबी गुजरी वया उनन जे वसीले सा ही दुआ कबूल फरमाए
जिंदा हुजे या विसाल करे वने उन्हीं जो वसीलो अल्लाह जी दरबार में वरतो वींदो आहे ऐं दुआऊं रब करीम कबूल फरमाईंदो आहे। अल्लाह वारन जज अल्लाह जा वली सगोरा जिंदा हो जान तभी असा जा वसीला विसाल फरमाए वजन तभी असा जा वसीला मुझा दोस्तों ये अल्लाह जी दरबार ते पुजाइण वारा अल्लाह जल जलालू जी दरबार मझा दुआ कबूल कराए दियण वारा अज असा हजरत हबीब हुजूरी साईं रहमतुल्लाह तआला अलैहि जिन जी दरबार में आया आयो इनी इरादे साण ते ही असांजे अल्लाह जे विच में वसीलो आयल अल्लाह जा मकबूल आयल रब करीम जल जलालू जा प्यारा आयल इन जो वसीलो वठी करे असां दुआ कंदासे उम्मीदात रब्बुल आलमीन जल जलालू असां जी दुआ कबूल फरमाए दो। हजरत इमाम शाफई रहमतुल्लाह तआला अलैहि मज़हब शाफई जा इमाम आयल जिए असां हनफी आयो हजरत इमाम शाफई रहमतुल्लाह तआला अलैहि जन फरमाइंदा इधर मुख्तार जे अंदर भी गाल लिखी पई आए इमाम शाफई जो कौल मनकूल आए हजरत इमाम शाफई सही फरमाइंदा मुखे का भी हाजत थींदी आ का मुसीबत इंदी आ का दुआ रब जी दरबार में कबूल कराइणी पवंदी आहे त पो मां छा कंदो आया हजरत इमाम शाफई फरमाइन था त पो मां ईंदो आया हजरत इमाम आजम अबू हनीफा जी दरबार में उन्हीं जी मस्जिद शरीफ जे अंदर बरकातु नफिल पढ़ंदो आया पो सदन मजार ते ईंदो आया उते फातिह पढ़ी करे मां अल्लाह खां दुआ घुरंदो आया त रब करीम हजरत इमाम आजम जे वसीले सां मुंहिंजी दुआ कबूल करे छॾींदो आहे मुझी दुआ कबूल फरमाए छड़ी दुआ मुझा दोस्तों ये अल्लाह जा अल्लाह ईमान जे विच में वसीला रब करीम जल जलालो फरमायो ओ ईमान वारो जेकॾहिं तव्हां कामयाब थियण चाहियो था त पोइ अल्लाह जो भी खौफ कयो वसीलो भी वठो। 3 नंबर ते रब करीम फरमायो वजाहिदू फी सबील अल्लाह जी राह में कोशिश भी कंदा रहो। ये न त को बस हाने तवा मुर्शिद वरतो या के अल्लाह जे वली वट आयो दुआ घुरव तवा समझो त बस हाने मुंजा बेड़ा पार थी वया हाने मुखे इबादत करण जी केड़ी जरूरत आ हाने मेहनत करण जी केड़ी जरूरत आ पर रब करीम जल जलालू फरमायो मेहनत भी कयो वसीलो भी वठो अल्लाह जो खौफ भी कयो ओ ईमान वारा अल्लाह सुब्हानहु व तआला ईमान वारन के सॾ कयो बेईमानन के ये चीजू कम अचण वारियो न आहिन ईमान वारन के खौफ खुदा भी कम ईंदो अल्लाह जे वलियन सालियन जो वसीलो भी कम ईंदो ऐं कॾो कॾ रब करीम फरमायो वजाहिदू फी सबील अल्लाह ताला जी राह में कोशिश भी कयो लअल्लकुम तुफ्लिहून तकलीफ आयो हाने तवा न सुभान अल्लाह जो आवाज नथो अचे तवा का तवा जो हथ ही मथे नथो कजे सुभान अल्लाह चवण में अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो लअल्लकुम तुफ्लिहून इन उम्मीद सी त तमा कामयाब थींदो ही तवा के अल्लाह तबारक व तआला कामयाबी जो राज दस्यो आ अज अल्लाह जा वली सगोरा कामयाब थे पंजे बाजारन जे अंदर वया इनन के खौफ इलाही भी आए इनन वट वसीलो भी आए इनन जा नेक अमल भी आए एतरा नेक अमल इनन जा हजरत गौसुल आजम पीरन जा पीर सोना दस्तगीर मीरा मुर्शिद मोहयुद्दीन जमदे जामाल सदन विलादत बासादत का पहराए अल्लाह दे वलियन मुबारकों दिन्यो आयल बिशारतों दिन्यो आयल खुशखबरू तजावारन के दिन्यो आयल ऐ जदा पान जावायल रमजान मुबारक जी पहरी रात आए पहरो रोजो आए जमन साणी पान पहरो रोजो रखण शुरू करे दिनो अथल मुजा दोस्तों नरड़े लाकुर खाए जमन साणी के न खबर आ रमजान जो
महीनो आ इन महीने में मोमिनन जे मथा रोजा रखा वया मुझा दोस्तों जमदे ही जाम उन्हीं का बाद दुआ जब मुस्तजाब हजरत गौसुल आजम साईं का पूछा कई भैया सोना तमा के कड़ा खबर पैया तमा अल्लाह जो वली आया पान इरशाद फरमात विलायत अल्लाह ताला अज़ल में दे छड़िया है। अल्लाह यजतबी इलैहि मन यशा अल्लाह तबारक व तआला जेके घुरे उन्हीं के पंहिंजे लाए चूंडे छड़ींदो है। हे असल में ही अल्लाह तबारक व तआला विलायत मुखे देई छड़ी आहे पर दुनिया जे अंदर मुखे विलायत चवण वारो केरा पाण फरमान पात जदा मां पढ़न जेड़ो थियो आया मुंजी उम्र जेका 3 साल या 4 साल जे वेझो अचे थी अमड़ जी जल मुखे परई हथ में देई करे दरवाजे ताईं वठी ईंदी हुई वो चवंदी त बच्चा सामू मदरसो आ सिधो सिधो मदरसे जे अंदर हलियो वन जाए बीबी साइण मुखे अम्मा साइण वठी करे डेढ़ी ते छडे वो जिए जो दरवाजे का बाहर मा निकरंदोस हजरत गौसुल आजम साईं फरमाइनि पिया एकड़ो साजे पासे दा मलाइक दरवाजे का बीठल होंदो बियो खाबे पासे का मलाइक दरवाजे ते बीठल होंदो हो वो मुखे वठी करे मदरसे ताईं पहुंचाईंदा हुआ मदरसे जे शागिर्दन के इरशाद फरमाईंदा ओ तालिबो शागिर्दो परे थियो अल्लाह जे वली जे लाए कुशादी जाए कयो पर ही खणी पढ़न था तो ओडी मल विलायत जा ऐलान दुनिया वारन के बुधाया वञा पिया आई जदा वरी आला तालीम हासिल करण जे लाइ मदरसे में वञन था बगदाद शरीफ ता वञन एक चोर न बचोर न 60 चोरन जे मथा नजर रखन था उन 60 नहीं चोरन के वक्त जा वली बनाए था। एतरी ताकत अल्लाह तबारक तआला दिनी आ लेकिन पो भी जदा पढ़ाई पूरी कई थन हाने मुर्शिद जी तलाश में निकरी पया है मुर्शिद जी तलाश में निकता है तब मुखे को कामिल मुर्शिद मिली वने मुझा दोस्त हजरत गौसुल आजम पीराने पीर सोना दस्तगीर रज़ी अल्लाह ताला अन्हु जल मदायन शरीफ जे किले में मथे चढ़ी वया एकरे बुर्ज जे अंदर वेही वया अल्लाह तबारक व तआला जी दरबार में अर्ज कयो त मौला मां केतरी दुनिया घुमी आए मुझा रब करीम हाने मां हिन किले में पांजो पान के बंद करे छजो आ हिते जैसी ताई मुखे कामिल मुर्शिद न मिलाए दे नकी खाई दुस नकी मां पिया दुस हिते मुखे मुर्शिद कामिल मिलाए जाए मुझा दोस्तों ये न हो हजरत गौस पाक सबू जो चयो को बचन जो अल्लाह मुर्शिद मिलाए छजो न बल्कि अल्लाह जी भी आजमाइश शुरू थी वई आए रात थी वई आ यो डी थी वयो सोना गौस आजम अल्लाह ताला जी इबादत में मसरूफ आइन खाइन पियन कोन था हेठ न था लाल हफ्तो गुजरी वयो महीनो गुजरी वयो साल गुजरी वयो हत्ता के 12 साल सजा हजरत गौसुल आजम उन्हें बुर्ज जे अंदर हिकड़े ही रोजे में गुजारियो है। अब हजरत गौस पाक जेके जमदे जाम उन्हनि के मुर्शिद जी तलाश असा केड़े बाग जी मूली आयो हर मानू मोमिन जे मथा मुर्शिद जी तलाश करण फर्ज है बोले पाजो कामिल मुर्शिद जाथे दिल हुंजी यकीन रखे उते पाजो कामिल मुर्शिद वठे ता तो ने मुर्शिद जे वसीले सा अल्लाह जी दरबार ताईं पहुंची हजरत इमाम रब्बानी मुर्शिदना मुजद्दिद मुनव्विर अल-फिसानी रज़ी अल्लाह ताला अन्हु जन इरशाद फरमाइन था
को जेकॾहिं अल्लाह जी राह में निकिरे ऐं मां चवे त अल्लाह वटि पहुचा पोइ सॼी ज़िंदगी इबादत करे अल्लाह ताईं न पहुची सघंदो। अल्लाह वरी अहिड़ी ॿी हयाती ॾिएसि, वरी टी हयाती ॾिएसि। पर फरमाए त 10 दफ़ा अल्लाह हयातियूं ॾिएसि त बि अल्लाह ताईं न पहुची सघंदो। पर कामिल मुर्शिद जी निगाह में अल्लाह या ताक़त रखी आहे जो हिकिड़ी निगाह सां अध सेकंड खां पहरिया अल्लाह जी दरबार ते पहुंचाए छड़ी। सुभान अल्लाह। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, नारे पीर, जमात अहले सुन्नत। हजरत गौसुल आजम रज़ी अल्लाह तआला अन्हु 12 साल उन बुर्ज जे अंदर रहा। वो अल्लाह करीम जल जलालू पंहिंजे कामिल वली हजरत ख्वाजा अबू सईद मुबारक मखजूमी रहमतुल्लाह ताला अलैह, अबू सईद मुबारक मखजूमी रज़ी अल्लाह ताला अन्हु उन्हनि खे मोकिलियो। ऐं इहे हजरत गौस पाक साईं जा उस्ताद भी आहे। सोना गौस पाक इन्हनि वटि दर्स भी वरतो आहे, उस्ताद भी आहे। अज मुर्शिद जी हैसियत में अची रहा है। अल्लाह जे तरफ का रब जो इल्हाम थियो। हजरत ख्वाजा मुबारक मखजूमी रहमतुल्लाह ताला अलैह ओहे आया। हजरत गौस पाक साईं जे सामू सलाम कयो। हजरत गौस पाक ॾिठो मुंहिंजा उस्तादन पाण एहतराम फरमायो। हजरत गौस पाक साईं के पंहिंजे उस्तादन करीमन फरमायो त बच्चा काफ़ी वक़्त थियो आहे तव्हां हिते वेठा आहियो, मां तव्हां जे लाइ ताज़ो सीरो ठहराए खणी आयो आहियां, ही तव्हां सीरो खाओ। उस्ताद जो हुक्म होड़ा अल्लाह सा वाइदो। हजरत गौस पाक पंहिंजे राज के ज़ाहिर करे वरते कि भला उस्ताद जो हुक्म तो नथो मोटाए सघां, पर मां पंहिंजे रब सां वाइदो कयो आहे जेसी ताईं मूंखे मुर्शिद न मिलाईंदे तेस ताईं मां न खाईंदुसि न पीअंदुसि। हजरत अबू सईद मुबारक मखजूमी इरशाद फरमायो जे साण तो वाइदो कयो आहे उन्ही ई मालिक मूंखे मोकिलियो आहे त मां तोखे खारायां भी प्यारियां भी ऐं तुंहिंजो हथ भी वठी करे पंहिंजी बैयत भी करायां, तोखे पंहिंजो मुरीद भी बणायां। हसनी हुसैनी लाल मौला अली जी आला पीरन जो पीरा दस्तगीरा कुल वलियन जे मथा कदम है। एडो वडो इल्म भी हासिल करे आया है, लेकिन वो भी मुर्शिद जी तलाश है त मूंखे को कामिल मुर्शिद मिली वने। जना सोना गौस पाक भी मुर्शिद की तलाश में एतरी मेहनतों कन था त पो फकीरो दरवेशो महबूब जा उम्मतियो असा के भी हक है असा भी कामिल मुर्शिद की तलाश कयो। बोलियो को कामिल मुर्शिद तवा के मिले। ई जहान खुटो नाए, कई अल्लाह जा वली हिन जहान जे अंदर मौजूद आहे जंहिंजे सदके में रब्बुल आलमीन ही जहान हलाए थो। हुजूर आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो बिहिम युरज़क़ून व बिहिम युमतरून व बिहिम युनसरून। इन्हनि जे सदके तव्हां खे रिज़्क़ मिले थो, इन्हनि जे सदके बरसातूं पवन थियो, इन्हनि जे सदके तव्हां खे पंहिंजे दुश्मननि जे मथां अल्लाह ताला फतह भी हासिल फरमाए। ये जेका बरसात पवे थी हिकड़ो हिकड़ो फुड़ो हिकड़ी हिकड़ी फुड़ी ऐलान कंदी थी अचे त मां सदको अल्लाह वारन जो आहियां। असां जेको रिज़्क था खाऊं पानी था पियूं इहो असां जो गिरा गिरा ढुक ढुक भी अल्लाह जे वलियन जो सदको आहे जेके जहान जे अंदर हयात आहे। ॻोल्हण सां हर शइ मिली वेंदी। माठ जो कयो वेठे हुंदासीं त पोइ असांखे पंहिंजी विञायल शइ भी घर में कान मिलंदी। पर काबिल मुर्शिद के ॻोल्हण जे लाइ थोड़ी मेहनत कबी, तलाश कई वेंदी। रब फरमात वब्तगू तलाश कयो ॻोल्हियो। जॾहिं रब जो क़ुरान जे तो ॻोल्हियो बत लभंदी न शइ। अहिड़ी शइ जेका लभे ई न तुम जॾहिं अल्लाह हुकुम छो करे असांखे।
गोलण जो हुक्म कयो आ त गोलियो मतलब तो वाशे असा के मिलंदी ऐ अल्लाह जल जलाल जो कुरान चवे थो कि असा मुस्लमान जे मथा फर्ज आ हां कामयाबी जा जे अल्लाह ताला गुर दसया एक खुदा जो खौफ बे नंबर ते आहे मुर्शिद कामिल टे नंबर ते आहे अल्लाह जी राह में मेहनत करण यो कयो रब तो फरमात बिनी जहान जे अंदर ता कामयाबी थी विंदो अल्लाह सुब्हानहू व तआला सा के कामयाबी अता फरमाए ऐ जे कुछ चेम रब्बुल आलमीन जे मथा असा सबनी के अमल जी भी तौफीक अता फरमाए जिन भी खिदमत कईया मदद कईया रब्बुल आलमीन उनन जे रिज़्क में रोजी में अहल में इज्जत में उम्र में औलाद में बरकतों अता फरमाए व आखिरु दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल मुरसलीन व अला वालिदैहि व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। बटे कुल शरीफ पढ़ो खत्म।